नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सौभودेरो में खबर ॾींदा हलूं त اسسٹنٹ कमिशनर सौभودेरो अदील अहमद सौहू एसडीओ एरीगेशन गमबट इशरत भट्टी एसएचओ सौभودेरो दिल्ली जान मंगसी एरीगेशन अमले सां गॾिजी सौभودेरो लॻ ताज माइनर ते नाजाइज़ कब्ज़ा बासरन खे ख़ासि रियायत ॾेई ग़रीबन जा अजा डाहे पट कया आहिनि। ॻोठाण बशीर मंज़ूर गुलाम हुसैन ऐं ॿिनि दाहींदे चयो त राशि एसडीओ एरीगेशन इशरत भट्टी असांखे कॾहिं नोटिस न ॾिननि। ओचितो रेवेन्यू ऑफिसरनि ऐं पुलिस खे साण करे असां मिसकिननि जा अजा डाहे पट कया आहिनि। जॾहिं त ताज माइनर ते बाअसर गुलाम रसूल गाहे जेको ताज माइनर ते बंगलो अॾे वेठो आहे, असां खां वॾी रिश्वत वठी सिर्फ़ 12 दीवार फॉर्मेटी तो ढाई ॻोठ खाकी में अरबपति ठेकेदार बरकत खाकी जंहिं ताज माइनर खे लटराए छॾियो आहे ऐं ॿिनि खाकी फैमिलियुनि जा बंगलनि ऐं जॻहियुनि खिलाफ़ का बि कार्रवाई न थी आहे, उते बि ॾेख लाइ ॿाहिरियूं दीवारूं ऐं माल जा वाड़ा डाहे खाना पूरी कई आहे। असां मिसकिन वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस सिंध कोर्ट, आर्मी ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो करियूं था त एसडीओ एरीगेशन गमबट जी मुकम्मल सर्वे ऐं इंक्वायरी कराई वञे। हिन ज़ालिम एसडीओ अमीर ऐं बाअसरनि खां वॾी रिश्वत वठी असांखे माब में रियायत ॾेई सिर्फ़ गरीब मिसकिन माण्हुनि जा घर ऐं ॿी प्रॉपर्टी डाहे फोटो सेशन कराए आला अदालत ऐं इदारनि खे बेवकूफ़ बणाए पंहिंजा खीसा भरे जुल्म करे रहियो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।